ईअं हथ झले हथ में अटल विश्वास लिखंदासीं। हथ जले हथ में अटल विश्वास लिखंदासीं। पने ते मोर जे पर सां अझल एहसास लिखंदासीं। वाह वाह वाह। असांजी रात मर कोरे पने ते मसूदी आहे। अमर पीरज़ादे जो किताबु आहे, उन में अयाज़ जे या शमशेर जे ज़मीन ते जेके उन लिखिया आहिनि गज़ल, त उन बाक़ाइदे उन में इहो मेंशन कयो आहे त इहो उन्हनि जी ज़मीन में लिखियलु आहे। मूंसां सदाईं ईअं थींदो आहे त आउं जॾहिं शेर पढ़ी छॾींदो आहियां त पोइ वरी उन ते केतिरा दोस्त लिखी छॾींदा आहिनि ऐं उहो मुंहिंजे शेर खां अॻु में ई हुननि जा छपिजी वेंदा आहिनि। इन करे ज़मीन जी ख़बर न पवंदी, ज़मीन ई हुननि जी थी वेंदी आहे। इहो ईमानदारी आहे। तव्हां कंहिंजे जेकॾहिं ततबे ते लिखो था त तव्हां उनजो नालो असां घणो करे ही जे शाइर हूंदा ॾाढा कब्ज़ा कंदा उहे शाइर न शाइरनि जे नाले में शाइर। वाह 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 वाह। ईअं ई हथ झले हथ में अटल विश्वास लिखंदासीं। पने ते मोर जे पर सां अझल एहसास लिखंदासीं। असांजी रात मर कोरे पने ते मस हुजे हारियल। असांजी रात मर कोरे पने ते मस हुजे हारियल। अवां जे निरड़ ते तारनि जड़ियल आकाश। वाह वाह वाह। कृष्ण दात जो जेकी बि थियणो आहे सो थींदो। कृष्ण दात जो जेकी बि थियणो आहे सो थींदो। निकोरे जिस्म जो लफ़्ज़नि में वन ऐं वास लिखंदासीं। मिलियासीं ऐं खिलियासीं, विछड़ियासीं ऐं रुनासीं ॿई। मिलियासीं ऐं खिलियासीं, विछड़ियासीं ऐं रुनासीं ॿई। इन ई मौज़ू ते भरपूर हिकु उपन्यास लिखंदासीं। ईअं ई मन इब्न मरियम जी रवायत खे रखी ज़िंदा। ईअं ई मन इब्न मरियम जी रवायत खे रखी ज़िंदा। ॿियो कुझु कोन लिखंदासीं, पने ते इतिहास लिखंदासीं। ज़बान आहे कपियल चाहे, ज़बान आहे कपियल चाहे, कलम आहे भगल छाहे। ज़बान आहे कपियल चाहे, कलम आहे भगल छाहे। मुछल जे आंगुरियूं तन सां नओं इतिहास लिखंदासीं। ईअं ई हथ झले हथ में अटल विश्वास। वाह सही बात। मुंहिंजी कहाणी जो नालो आहे मुल्क। सभ खां वॾी ख़्वाहिश हुयसि त ज़िंदगी सुख सां गुज़रेसि, पर हाणे त हयात सुख सां गुज़रण जो सुवाल ई नथो पैदा थिए। संदसि नज़रुनि में ज़िंदगी जूं ॿ वॾियूं ख़्वाहिशूं जेके मर्ज़े पटांदा न हुयसि त माइटनि पूरियूं करे छॾियूं अथसि। नौकिरी जेका मिली अथसि उन मां पुराई करणी अथसि। ॿी वरी नौकिरी बिना कंहिं पैसे सिफ़ारिश जे मिली नथी सघे। नौकिरीअ जी घटि पघार हुअण करे हिन जो हर मोकल जो ॾींहुं बोर हूंदो आहे। ऑफिस में त हिन जो सारो ॾींहुं कमकार कंदे गुज़री वेंदो हो, पर मोकल जे ॾींहुं पैसे जी बचति न हुअण करे हू घर ई गुज़ारींदो आहे। शादी माइट नंढे हूंदे कराए छॾी अथसि। हू शादी बाबति जॾहिं बि सोचींदो आहे त पाण खे घरवारीअ जी ॾोहारी सम्झंदो आहे। शमी जॾहिं बि यादि ईंदी हुयसि त हिन जो वीचारो अखियुनि आॾो थी बीहंदो हो। शमी खे वणाइण लाइ असां किन घटायो हो। अणपढ़ियल हूंदे बि हिन पंहिंजे ज़हान जे दौर ते पंहिंजी पढ़ियल लिखियल साहेड़ीअ खां पढ़णु लिखणु सिखियो। हाणे त सिंधीअ जा हर क़िस्म जा किताब दसा पढ़ी वेंदी हुई। ही जॾहिं बि ॻोठु वेंदो त शमी चवंदी हुअसि मूंखे पाण सां वठी हल, मुंहिंजो भला हुन में कहिड़ो ॾोह हुजो मुंहिंजो तोसां शादी कराए। ईअं चवंदे हू केतिरा भेरा पेरनि ते हथ रखी चवंदी हुअसि तव्हां मूंखे पाण वठी हलो, पोइ भले न ई भाङो, मां तव्हांजे नौकिराणी खे गुज़ारींदुसि। ॿिया अहिड़े क़िस्म जा केतिरा ई सुवाल हुआ जे हिन खे मेण जा नरम करे विझंदा हुआ।
ईअं ई अक्सर शमीअ जा ॿारहं सुवाल यादि करे पको पाए कंदो हो त हिन खे पंहिंजे ॻोठु वठी वेंदुसि वठी वेंदुसि लाल खे ॾिसंदे ॾिसंदे मेण जहिड़ी नरम दिलि पथर जहिड़ी सख़्ती ईंदी हुई। उन जो सबबु हू जॾहिं बि मालूम करण लाइ सोचींदो हो त हिनखे हीउ मसालो हर उन माण्हूअ जो लॻंदो हो जिते रवायती क़िस्म जा मर्द रहंदा हुआ, पर हिनखे त हिकु पढ़ियल ॻाल्हि मर्द हुअण करे उन्हनि ज़ातियुनि जे पलांद वारे रीतियुनि रस्मुनि खे ख़तमु करण लाइ पंहिंजे घरवारीअ जो साथ ॾियणु घुरिजे हा। जेकॾहिं हू इहो नथो करे त आम रवायती मर्दनि हिन में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो। ॿियो सभु ॻाल्हियूं सोचींदे बि सवाइ दड़कनि दमाननि जे ॿियो ज़ाल खे कुझु बि ॾेई न सघंदो हो। अॼोको मोकल जो ॾींहुं सवाइ सोचनि ऐं परेशानियुनि जी ॿियो हिनखे कुझु बि ॾेई न रहियो हो। पहुतो दर्द ठक ठक थी हिन सोचियो त मूं वटि केरु अची सघे थो, न कंहिं वटि मां वञा पोइ केरु मूं वटि आयो आहे। हिन उथी त हैरत मां दर खोलियो संदसि नंढो भाउ ॻोठु आयो। हू ॾाढो ख़ुशि थियो जॾहिं संदसि नज़र भाण पुठियां बीठल चादरीअ में पंहिंजे ज़ाल ते पई त तरी आयो हुन खे टपकंदा गुम थी विया। नंढे भाउ अदब मां भाउ नमूने भाॼाई खे चयो, अचो अचो भाॼाई, अदा हिते केॾो रहंदो आहे। भाॼाई आहिस्ते त बुधवारी ख़बर आहे। घर में अंदरि दाख़िल थी नंढे भाउ वॾे भाउ खे चयो, अदा तव्हां पाण त भाॼाई खे कीन घुरायो, पर असांखे बाबा वारनि ख़ुदि तव्हांखे मोकिलियो आहे। पाण भेरो खे ख़बर आहे चङो कयो बाबा, घटि में घटि भाॼाइनि जी ग़लतफ़हमी त दूरि थी वेंदी त मां हिते इश्क हरायो पियो आहियां। जोड़स घर में दाख़िल थींदे ई चादरी लाथी हथ में करे हिकु ॿार खां बग़ल कुर्स ते वेही हेॾां होॾां ॾिसणु लॻी। हिकु खट जंहिं ते हंधु विछायल हो, हिकु हंधु दिलो जंहिंजी ढकणी मथां गिलास रखियलु हो, बग़ल टुटल टेबल, विच टंगणी जंहिं ते कपिड़ा टंगियल हुया, हिकु लोही बग़ल किताब जी रैंक जंहिं ते किताब टिड़िया पखिया पिया हुआ, पट ते सिगरेटनि जा टोटा पखियल। शमीअ खे हेॾां होॾां ॾिसंदे हिन पुछियो, कीअं आहियां न सुख में? उन खे त मां तोसां दुख में भाङे भाइवार थियणु आई आहियां, हूअं बि मां तुंहिंजे ॾुखनि सुख जी भाइवार आहियां। हिन तुर्त जवाबु ॾिनो, मूंसां आहियां मुंहिंजे माइटनि सां, ॾिस जानी ॾुधो खीर थणे कोन पवंदो आहे। हिन चङो कयो या बुरो कयो वक़्तु ॿुधाईंदो। मां तोसां केतिरी सची आहियां, ॻाल्हि सची हुअण जी न आहे शमी, पर हिक ॿिए जी तबियत ते पवण जी आहे। पर मूं तुंहिंजी तबियत ते पवण लाइ हिकु ज़ाहिर औरत हुअण जे बावजूदि पढ़णु लिखणु शुरू कयो ऐं हाणे मां हुन क़ाबिल थी वई आहियां त तुंहिंजा लिखियल शेर ऐं लिख सुठे नमूने पढ़ी सघां थी। हिन वटि शमीअ जो जवाबु कोन हो। हिन ॻाल्हि खे बदिलाईंदे चयो, ख़ैर मां बहस खे वधाइणु नथो चाहियां, मां फ़क़ति तोखां एतिरो पुछणु थो चाहियां त तूं बिना इजाज़त जे कीअं आई आहीं? छा पंहिंजे घर अचण जी इजाज़त वठिबी आहे छा? डोंट्स उथंदो हिन खां सुवालु कयो। जवाबु कोन सम्झो सुझोसि ऐं नटाईंदे चई, भला मानी खाधी अथई? न। हिन पासे वारे किथे मां 10 रुपया कढी भाणस खे मलबारे जो होटल तां छोलनि जी प्लेट ऐं मानी वठी अचनि लाइ चयो। जेको उन इंतज़ार में विसस में वेठो हो त ज़रूरु अदाब भाॼाई हिन बहस जे नौबत जहिड़े ताईं पहुचंदी ऐं जे जहिड़ो थियो त हीउ बि लहर खां कोन बचंदो। पोइ पाण छा कंदो? हिते अमा या बोब कोन्हे जो अॼु छॾाईंदा, पर ईअं ओचितो बहस ख़ूबीअ सां ख़तमु थींदो ॾाढो ख़ुशि थियो। मानी वठण लाइ थींडियूं वॼाईंदो हलियो वियो। भाणस में वञण बैदि हिन शमीअ खे चयो, अॻु वाटि अचण जो इतलाउ कयो, हाणे त कुझु खटनि जो बंदोबस्तु करे छॾीमांइ। मां पट ते सुम्ही पवंदसि, तव्हां परवाह न कयो। तूं मथे सुम्हिजांइ, असीं ॿई ॿाहिरि सुम्हंदासीं। थींदो ईअं ई जीअं ॻोठ में थींदो आहे। शमी ॾुख ऐं पीड़ा विचां चयो। शमीअ खे ॾाढो हो त ईअं चवण सां हिन जा ॿई भाउ कवाड़ मां ताणिजी वेंदा हुआ, पर कवाड़ मां कुझु बि करे सघी थिए। पर एतिरे में ओचितो हुनजो नंढो भाउ मानी वठी अंदरि दाख़िल थियो। मानी खाइण खां पोइ नंढो भाउ जो फिल्म जो शौक़ीन हो, भाउ खां मोकल वठी फिल्म ते हली वियो। भाणस जे वञण खां पोइ ॿई गपल ख़ामोशीअ सां हिक ॿिए जे परेशानियुनि ते उभरी ख़तमु थी वञे लिकुनि खे ॾिसंदा रहिया। हू ईअं घणो वक़्तु हिक ॿिए खे ॾिसंदे खेनि ॾाढो बेज़ार थी पिया। खेनि महसूसु थियो त संदसि चहिरा ॼण बंदि कोठीअ में कंहिंखे इज़त ॾियण लाइ सर्च लाइट जा बि वॾा बल्ब ॿारिजनि, जिन खे लॻातार साम्हूं ॾिसंदे हू इज़त महसूसु करे रहिया आहिनि। नेठि ॻाल्हाइण जी शुरूआति शमीअ कई। ईअं नथो थी सघे त असां पंहिंजी नाकाम शादी बाबति ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हाए छा कयूं? जेको थियणो हो थी वियो। इहो जवाबु ईअं आहे जीअं बीमारी थी पवे ऐं माण्हू चए त बीमारी थियण ई सां थी पई, हाणे इलाजु कयो अथई। हिन ज़ाल खे चिताए ॾिठो ऐं चयो, तूं मूंसां रहणु आई आहीं या वेहणु आई आहीं? हिन मुर्कद चयो, वरी चरिया वेहण त प्यार जी निशानी आहे। मूंखे ॾुख त इहो आहे त तूं तंज़ा लफ़्ज़ जे बजाए हथनि सां कमु छो थो वठी? हूअं विड़बो उन्हनि सां आहे जिन खे पचाइणो पवंदो आहे। हिन ॻाल्हि खे नटाए शमीअ खे चयो,
पर तूं यको कुर्सी ते वेही थकिजी कोन पई आहीं। ठही आहे कुर्सी तां लही खट ते वेठी पियो, हिकु शर्त सां तूं बि इन खट ते वेठो हूंदे। हिन 2 मिंटनि जे ख़ामोशीअ खां पोइ वराणियो हा कोन उथंदुसि। जोन्स हुन जे भरिसां वेहंदे चादरी विहाणे हेठां रखंदे चयो, ॿुध तूं मूंसां महिमाननि जा वर्ताव छो करे रहियो आहीं? हीउ जवाबु ॾियण बदिरां सोचंदो रहियो, खट तां वञी कुर्सीअ ते विहां या हिन खे अहिड़ी मार ॾियां जो यादि करे। हीअ ज़िंदगी पर अहिड़ा सुवाल न पुछे, पर हिन वरी सोचींदे दिलि में पाण खे जवाबु ॾिनो, सुवाल करे छॾे छा थी पियो? ज़ाल ई त आहे, धारी त कोन्हे, पर हीउ न ज़ाल खे मार ॾेई सघियो न प्यारु करे सघियो ऐं पिंड पाण बणिजी वेठो ई रहियो। हिन ॾिठो त जोन्स हिन खे चिताए ॾिसी रही हुई। हिन खे जोन्स जो ईअं चिताए ॾिसणु ख़राबु लॻो। आख़िर हिन पाण ते ज़ब्त रखी नरमी सां हिन खे चयो, शमी छा थी चिताए ॾिसी? मां जल्दी पढ़ो थी वियो आहियां न, ओड़ी त मां बि थी वई आहियां। हिन थधो साह भरींदे शमीअ खे चयो, हा असां ॿई पुड़ा थी आहियूं, पर ख़बर अथई असीं जवानीअ में ई पाण खे पोड़ो छो महसूसु करे रहिया आहियूं। पुराणीअ में हिन खे चयो, हा हिक ॿिए खे न सम्झी सघण करे केतिरा ई मसइला कठा थी विया आहिनि, शायदि इहो ई कारण थी सघे थो। पर उन सभिनी मसइलनि जो कारण तूं आहीं। मां तोखे सम्झी वई आहियां। छा सम्झो अथई? तव्हां अक्सर लेखक अंदरि में मिटी पाले से रखंदा आहियो। हिन जो तंज़ा जमण ॿुधी पहिरीं त हैरान थी वियो ऐं मुंहुं खार में ॻाढ़ो थी वियो हुउसि। हिन सोचियो त हिन शादीअ जे 6 सालनि में हीअ इज़त करे न ॻाल्हायो। हिन पंहिंजे हेठिएं चप खे खार मां ॾंदनि हेठां ई खार ते कंट्रोल रखी हिन खे चयो, शमी अॼु तोखे छा थी वियो आहे? ॾाढी दिलेरी सां पई ॻाल्हाईं। शमीअ कुझु डिॼी वरी एतवार सां वराणियो, ग़लतीअ सां ई सही, पर तव्हां बि ॾिसो न, जॾहिं को लेखक कंहिं मसइले जो फ़क़ति हिकु पासो ॾिसंदो आहे त मसइले जा कारण बि लिखंदो आहे, पर मसइले ख़तमु करण जो हल न ॿुधाईंदो आहे। तव्हां हिकु मसइले जो हल ॿुधायो। हिन खार मां शमीअ खे चयो, हा छो न ॿुधाईंदुसि? जोन्स मुश्कंदे चयो, मसइले जो हल इहो न आहे त तूं बि ॿियनि अदीबनि जा पंहिंजे ॾाढी पोटी ज़ाल खे ॻोठनि जे वॾनि वॾनि कोटनि में क़ैद करे शहरनि में अची ॿी शादी करे छॾी। हिन तंज़ करे वराणुसि, पर तूं त हुन कोटनि मां पाण खे छॾाए शहर बि अची पहुती आहे न। शमी वराणुसि, इहा त मुंहिंजी पहिरीं लिख आहे। सा पंहिंजे मुड़ुस वटि आई आहियां। तोखे का ॻाल्हि अगरि नथी वणे उथ, जिते वणी उते मार थकिजी पवंदे। को बि अचे त हिक ॿिए सां थियल ॾाढो ई विसारे हिकु नई निकोड़ ज़िंदगी जी शुरूआति ॿीहर करे। ईअं ॼण पंहिंजी शादी अॼु थी आहे। हिन कुझु सोचियो ऐं कुझु चयईंसि, तोखे कुझु चवणो आहे त संस तो मूंखे चयो, पर मुंहिंजे हेॾनि लेखकनि जो नालो न वठि। पर तंहिं हूंदे बि सुवाल जो जवाबु इहो न आहे त पंहिंजी पहिरीं शादियुनि में मुतमन कोन हूंदा आहियूं ऐं इन करे ॿी शादी सिखण वांगुरु रोडनि रस्तनि ते गुज़रंदड़ छोकिरनि ॾांहुं निहारे गिग ॻाल्हि सां बचनि था कयूं। तूं ईअं सवा असांजे गोल मोल जवाबु भरी ॾे, पर अथई इहा साईं सिधी पेट भराई। इहा उन्हनि लेखकनि जी पेट भराई न, पर उन्हनि जे माइटनि जी पेट भराई अथई, जेके पंहिंजी उमेदूं ॾिसनि था, ॿियनि जे आसन उमेदुनि खे रद्द करे संदसि ज़िंदगी तबाह करे छॾनि था। पर तव्हां त मुल्क जा सुञाण लेखक आहियो न। माइटनि जे घरनि खे दोहिराए पंहिंजे ज़ालुनि जी ज़िंदगियूं तबाह छो था कयो? तव्हांखे त ज़िंदगियूं ॾियणु घुरिजनि न, छिनणु न घुरिजनि। मुंहिंजे जहिड़नि लेखकनि कॾहिं बि नारो न हयो आहे त असां समाजी लेखक आहियूं। तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त मुंहिंजा 7 सभई जेड़ा महिरूमनि जी पैदावार आहिनि। असां सभई ॾियण लाइ लिखण जो सहारो वरितो आहे, पर इन जो इहो मक़सदु न हुअणु घुरिजे त तव्हां महिरूमनि जो इंतकाम वठंदा पंहिंजे हक़नि खां महिरूम रखो। तव्हांजी सचाई त इहा हुअणु घुरिजे तव्हां ॿियनि खे हक़ वठी ॾियण लाइ जिदोजहद कयो। शमी जो हिन बहस वारे पालनि हिन खे आख़िर ॾाढो ग़ौर कयो। हिन बेज़ारी वेचां चयो, भला हिन बहस जी आख़िर पुॼाणी कॾहिं थींदी? ॾिसी चए हींअर गाॾीअ जी टिकट वठी अॼु ई तोखे रवानो करे छॾियां। जोन्स खे हिन जो ओचितो वरी रवायती रवायती अखियुनि में पाणी अची वियो। हू सिक ते वराणे हुआईं त तव्हां नफ़रत जा तीर भरे हणंदा रहो, पर मां प्यार जो जान वठण लाइ तो वारो खिचो जॾहिं बीठी हूंदसि। हिन खार मां वराणसि, पर इहा त ज़िंदगी शमी वराणसि, फ़क़ीर माण्हुनि जी कहिड़ी ज़िंदगी? कॾहिं कंहिं धड़काए न, कॾहिं प्यार जा ॿकना किस्त में विझी छॾिया। हिन ज़ाल जे अहिड़े नरम लहजे ते ख़ामोशीअ सां आख़िरी सिगरेट दुखाए सोचियो, शमी जेकॾहिं लिखण ते अचे त कहिड़ो सुठो लिखी सघे थी। मूंखे बि त इहो ई घुरिबो हो न त को हुजे जो मूंसां बहस करे, दड़का ॾिए, प्यारु करे। हाणे जॾहिं सभई ॻाल्हियूं शमीअ में मौजूदु आहिनि त छो न घणे सोचण खां पोइ हिन वक़्तु शमीअ जे मुख खे पंहिंजे मुख आॾो करे अखियुनि में जॾहिं बीठो ऐं ॿिन्ही जे मुंहं ते मुर्क तरी आई। असां वाही पांधीअ खां निकिरी रोड वरितो आहे ऐं थोरी देरि खां ई पोइ असां रोड छॾे मुख़्तलिफ़ पासनि खां ट्रैक्स खां थींदा टंडे रहीम ॾांहुं वधंदासीं।
किन हंधनि ते ताज़ी बरसात जा निशान बि नज़र अचनि था ऐं उन जे करे हवा में बि मींहं जी सुगंध आहे, छाकाणि जो राति बि हिते मींहुं उठो हो ऐं उन जे करे घणनि हंधनि ते ज़मीन पकी थी वई आहे। हूअं बि हे सॼो सफ़र अवां पाण बि ॾिसो था त मुख़्तलिफ़ वैराइटीज़ तव्हांखे नज़र अचनि थियूं लैंडस्केप जूं। हाणे असां जंहिं रस्ते ते आहियूं उन रस्ते खे हू हितां जा माण्हू कंपनी रोड था चवनि। कंपनी रोड इन करे त हिते पॉलिश ऑयल कंपनी आहे जंहिं हिते तेल ॻोल्हे लधो आहे, उन्हनि जो हिते फील्ड्स आहिनि, त हुननि रस्ते खे ट्रैक्टर जे ज़रिए बिल्डोज़र जे ज़रिए ऐं बेल्ट हणी उनखे ॾाढो ऐं उन मथां थोरी मिटी विझी हिकु सफ़र लाइक़ु बणायो आहे। हिन वक़्तु असां हिते ज़रे घटि ॼण 80-90 खां वधीक जी स्पीड ते बि आराम सां हली सघूं था। ॾाढो सुहिणो थो लॻे, पाणी शफ़ाफ़ आहे, हिन में अक्स आहिनि पहाड़नि जा या आसमान। पिपरासर ते मौजूदु आहियूं। पिपरासर ख़ासि तरह उनजो जेको नालो आहे उहो इन जे करे चवनि था त हिते पिपुर जा वण या पिपुल जा वण असांखे घणा नज़र अचनि था। हिते ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं अचे थो त पंहिंजो पाण सां खाइण लाइ पीअण लाइ सभु शयूं खयूं थो अचे, छाकाणि जो हिते का बि शइ अवेलेबल न आहे। हिन जी ॾिसो ही ॼण तव्हांखे ईअं लॻे थो त घणो करे जेके बि जिप्सम जा जबल हूंदा आहिनि या सेडिमेंट्री रॉक्स हूंदा आहिनि उन्हनि ते पाणी जॾहिं किरणो था त मुख़्तलिफ़ शेप वठी वेंदा आहिनि। हीअ ख़ुदि ॼण हिकिड़ी वॾी इमारत जो शेप नज़र अचे थो, जेको पाणी किरण जे करे हुतां जा पत्थर मुख़्तलिफ़ शेप अख्तियार करे विया आहिनि। जे हंधि ते बीठा आहियूं इनखे पिपरा सर चयो थो वञे ऐं पिपरा लफ़्ज़ असुल पिपर मां निकितल आहे ऐं सर असां वटि अमूमन पाणी लाइ इस्तेमालु थींदो आहे। माना उहो पिपुर जिते पाणी आहे या पाणीअ वारे हंध वारो पिपुर ईअं घणी चइजेसि। त असां वटि छा आहे जो तारीख़ में ॾिसंदासीं ख़ासि तौर ते प्राची तारीख़ या कीर्तरी तारीख़ ते त जिते बि अहिड़ा कुंभ या नयूं आहिनि उते असांखे मुक़दस केतिरा ई आस्थान मिलनि था। जीअं लकी जबल में असांखे मिले थो या हिंगलाज ते वेंदो त उते अनिल कुंड आहे, तितर कुंड आहे, अहिड़े नमूने हिन में नगर वग़ैरह इहे आहिनि। ऐं त अहिड़े नमूने मतिलबु हे असां वटि पाणीअ जा हंध मुक़दस हिकिड़ा आस्थान थी रहिया आहिनि। हाणे हे हंधु जेको रहियो आहे उहो मुक़दस आस्थान इन करे आहे जो की तव्हांखे यादि आहे त असां वटि सिंधी तारीख़ में काफ़ी वॾो अरसो जेके असांजा बुद्धिस्ट आहिनि उहे ई हुकुमरान रहिया आहिनि। जीअं हाणे असां वटि पहिरियों जेको दौरु ॿुधाए थो वञे ब्राह्मण दौरु आहे, उन खां पोइ बुद्धिस्ट दौरु जेको असांजे ईअं सम्झो त चंद्रगुप्त मौर्या खां वठी या 325 क़बल मसीह खां वठी वेंदे जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम हिते हमिलो कयो आहे 711 ईस्वीअ ताईं, माना असां वटि हिते राय घराणो रहियो आहे। ऐं राय घराणे जो मज़हब जेको हुयो उहो बुद्धिस्ट हुया। इन करे असां वटि जेको वॾे वॾे स्टूपा वग़ैरह मिलनि था इहे घणो करे इन ई दौर जा मिलनि। ऐं हुननि इन करे पोइ बुद्धिस्टनि छा कयो, जेके हुननि जा भिक्षु हुया या राहब हुया त अमूमन अहिड़नि सुकून ऐं शांत वारे हंध ते वेही हिते जी इबादतूं कंदा हुया। हाणे हिन जे भरिसां ई तव्हां थोरो हाणे हे जेको हंधु आहे उहो एक्चुअली ॿ जेके नयूं अचे मिलनि, हिकिड़ो त नए नरी आहे। हाणे हे तक़रीबन असां नए नरीअ जे पेट में वेठा आहियूं। ऐं ॿियो हिन जे भरिसां हिकिड़ो ढोरो थो वहे जंहिंखे टक ढोरो था चवनि। हे टक ढोरे जो तक़रीबन मेलाप वारो हंधु आहे जिते हे पाणी आहे ऐं इन करे तव्हां ॾिसंदो हिते सदाईं सॼो साल पाणी हरे थो। हाणे मां त ईअं चवंदो आहियां त जेकॾहिं काछे जे वॾे हिसे खे हे ई असांजी पिपरासर या नए नरी जो
हे वहकिरो हिनखे आबाद करे थो। तव्हां हेठि ताईं हलिया वेंदव इवन वाई पांधीअ ताईं त हिन ॿिन्ही पासे त बनियूं बि आहिनि जिते टमाटा कणिक माण्हू जूअर ऐं ॿिया फसल पोखनि था, इवन बसर पोखनि था। ऐं ॿियो जेको हितां जो सॼो जेको माल आहे ख़ासि तौर मवेशी जेके मालवंद माण्हू आहिनि उहे बि हिन ई पाणीअ ते हुनजो गुज़ारो। हाणे हिन खां मथे ते कारो कोट सजे थो जंहिंखे ॾाहिर जो कोट बि चवनि था, कंहिंजो ख़्यालु आहे त ॾाहिर अचे हिते रहियो हुयो, के हुनखे काफ़र कोट बि सॾनि था। उहो हिकिड़ी टकरी आहे उभी जेका तक़रीबन हिन जे पेट खां 100 फुट खनि मथे आहे ऐं चौधारी उनखे जाते बि मुनासिबु सम्झियो आहे, दीवारूं ॾेई बंदि कयो वियो आहे, पर उहो चढ़ाईअ में तमामु ॾुखी आहे। उते जेके आहिनि के कंस्ट्रक्शन्स ठहियल आहिनि, नंढा नंढा हिकिड़ा घर बि ठहियल आहिनि। त हाणे मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं बुद्धिस्ट जे ज़माने में हिते ईंदा हूंदा या यात्री हिते ईंदा हूंदा ऐं जॾहिं हे पाणी छो जो हाणे तव्हांखे यादि आहे त हे खीरथरियूं केतिरियूं नयूं जेके आहिनि जॾहिं बारिश पए थी उहे वही जॾहिं हलनि थियूं त हे इलाइक़ो सॼो अछो थी थो वञे। त उन दौर में पोइ इहे जेके बुद्धिस्ट हुया या जेके यात्री हुया उहे तक़रीबन कारे कोट में ई वञी उते पनाह वठंदा हूंदा ऐं उते ई जेको हुन विच ते हिकिड़ी कंस्ट्रक्शन आहे जंहिंजो मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि इहो स्टूप आहे, बुद्धिस्ट स्टूप आहे, थी सघे थो इहो हुनजो बुद्धिस्ट स्टूप आहे हुजे। अॻु में ज़िक्र कयो त हितां जे जबलनि पहाड़नि में मुख़्तलिफ़ फननि ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं नज़र अचनि थियूं। हाणे इवन हिन जे अंदरि जेके इहे शयूं आहिनि मां का यकीनन ॻाल्हि नथो चवां, पर थी सघे थो फासिल्स हुजनि ऐं उहे फासिल्स कोरल जा बि थी सघनि था, कुझु ॿूटनि जा बि थी सघनि था। दादू डिस्ट्रिक्ट हमारे 3 स्ट्रिप्स में बटा हुआ है। एक उसकी स्ट्रिप जो है वो दरिया सिंध के साथ है, दूसरी स्ट्रिप जो है वो दरियाए सिंध और खीरथर रेंज ऑफ माउंटेन्स के बीच में आ जाती है जिसको हम काछो बोलते हैं, और तीसरी बेल्ट जो है ये माउंटेनस एरिया की बेल्ट है और इसमें कमोबेश 20-25 हिली टॉरेंट्स जो जाबलू नदियाँ हैं वो बहती। हिते असांजे संगत ड्राबो कयो ऐं हितां जे ॻोठाणनि असांजे लाइ पंहिंजी महिमान नवाज़ी जा दर खोले छॾिया। न हरीफे जान वाह 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 हिते सुलेमानी चांहि पीअण खां पोइ वरी पंहिंजे सफ़र जी शुरूआति कई। ईअं खणी चइजे त पुॼाणीअ जी शुरूआति कई। विंसेंट वान गॉग 1853 में नीदरलैंड में जाया। नीदरलैंड ओलह यूरोप जो एक मुल्क है। विंसेंट वान गॉग फ्रांस, इंग्लैंड ऐं बेल्जियम में पंहिंजी जवानी में घुमण वियो, पर पोइ आख़िर में हू फ्रांस में ही सेटल थी वियो, उते ही रहण लॻो। वान गॉग नंढे हूंदे ड्राइंग त कंदो हो, पर हुन पंहिंजे पेंटिंग्स जी शुरूआति जॾहिं 20 सालनि जे वेझो थियो तॾहिं शुरू कई ऐं हुन जूं घणियूं पेंटिंग्स ख़ासि तरह हुन जे आख़िरी 2 सालनि में ठहियल आहे। हुन 37 सालनि जी ॼमार में वफ़ात कई। हिन जी आर्ट हाणे तमामु घणी मशहूरु आहे, पर हू जॾहिं जीअरो हो तॾहिं घणा माण्हू हुन जी आर्ट खे पसंदि कोन कंदा। वान गॉग 900 खां मथे पेंटिंग्स ठाहियूं, पर असांखे इहा ॼाण पए थी त उन वक़्तु रुॻो का हिकिड़ी पेंटिंग ख़रीद करण लाइ को माण्हू तयारु थी वियो।
उन में ॾाढा गहरा कलर इस्तेमालु थियल आहिनि ऐं ऊंदाही आहे। जॾहिं त उन वक़्त जा माण्हू तेज़ शोक रंगनि जे पेंटिंग्स खे पसंदि कंदा हुआ। पर जॾहिं वैन गॉग फ्रांस वियो त उते हुन पंहिंजो पाण ई शोक रंगनि सां पेंटिंग्स ठाहिणु शुरू करे ॾिनी। उन खां पोइ हू ॾखण फ्रांस ॾे हलियो वियो जिते सिॼु घणो वक़्तु रहे थो ऐं हुन उते पंहिंजा शोक रंगनि सां पेंटिंग्स ठाहिणु शुरू कयूं। हाणे हिन जे नए क़िस्म जी तस्वीरुनि में पेंटिंग्स में माण्हू हुनखे पसंदि करणु लॻा। हुन हाणे पंहिंजी हिकिड़ी जुदा सुञाणप पैदा करे वरिती हुई। तस्वीर ॾिसण सां ई ख़बर पवंदी हुई त इहा वैन गॉग जी ठहियल आहे ऐं हुन उन में हिकिड़ी जिदत पैदा कई। हुन जी ज़िंदगीअ में त हुन जी तस्वीरुनि खे पसंदि कोन कयो वियो, पर हिन वक़्तु हुन जे तस्वीरुनि जूं किरोड़े ऐं अरबनि में क़ीमतूं आहिनि। वैन गॉग 1890 में 37 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। अञा ताईं रुना नाय हूं सदको वदा वाह 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 अदा वारे मारे विधो इहा बि ॻाल्हि आहे जो मंज़िल खे पुना नायो हिते तोणे हुते मूंखे ॾिनो आसरो अरबी मुलामो सां मथो न असीं छोरा छनाना मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां बाग़ी इश्क मुंहिंजो बाग़ी इश्क मुंहिंजो तुंहिंजे बाब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़
भलो भी तुंहिंजी मिल्कियत तस्बीह भी तूं पियो ताणिज क़यामत क़बर जा किसा ॼमार तूं पियो ॼाणिज मैखानो आहे मुंहिंजो उन दान विख वधाइज मैखानो आहे मुंहिंजो उन दान विख वधाइज नाहक ॾिजां छो आऊं नथो ॾिजां कंहिं हण जातल अज़ाब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ मूं वटि न वेहु मियां जी विसरी वज़ाफ़ वींदई महिमान सम्झी मुंहिंजो मुर्गी शराब ॾींदई पीअंदे त पोइ पत सां आबिद अखर न ईंदई ॾींदे जवाब पोइ तूं ॾोही सवाब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां बाग़ी आई इश्क मुंहिंजो तुंहिंजे ई बाप खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजो त रोज़ आहे रोज़ानी मैं पियां थो मुंहिंजो त रोज़ आहे रोज़ानी मैं पियां थो जेको पुछे पीअण जो तंहिंखे बि ॾस ॾियां थो ए शेख जी तूं शक छॾ आऊं जाम पी जियां थो काफ़र तॾहिं थो सॾिजां तुंहिंजे किताब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़ हाफ़िज़ हज़ार भेरा पंहिंजो गिलास घुरंदो तुंहिंजे चवण ते चरिया मुंहिंजे न चप तां चुरंदो जंहिं वटि तराज़ आहे तंहिं वटि ई ॾोह तुरंदो जंहिं वटि तराज़ आहे तंहिं वटि न ॾोह तुरंदो जंहिं वटि तराज़ आहे तंहिं वटि ई ॾोह तुरंदो नाहक ॾिजां छो आऊं हित कंहिं नवाब खां मूंखे न रोक वाइज़ मुंहिंजे शराब खां मूंखे न रोक वाइज़